सोहनो नबी हिन महीने में जाओ जंहिंजो ॼमण मुबारक, जंहिंजो अचण मुबारक, जंहिंजो खाइण मुबारक, जंहिंजो पीअण मुबारक, मिठे मोहम्मद सॼी सॼी ज़िंदगी मुबारक आहे। पर कब्र जा ग़ैरतमंद मुसलमानों मुंहिंजे मिठे मोहम्मद सॼी निंड बि मुबारक। हज़रत बिलाल चयो मां मस्जिद में आयुमि तहज्जुद जी नमाज़ पढ़ी साईं सुतंदा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के आज़ान में मां निंड मां जाॻायो साईं लो थिया साईं नमाज़ पढ़ाई मूंखे थोरो ज़हन में इहो थी पियो त साईं पाण चवंदा आहिनि त जेको निंड कंदो आहे हुनजो वज़ू भॼी थो वञे। साईं निंड पिया हली सघे त खूब थोड़ा मां रही न सघियुसि पुछो हिते त मुर्शिद जेका ॻाल्हि करे त उन खां वरी पुछण बि जाइज़ न आहे। मुर्शिद जी मर्ज़ी हज़रत बिलाल साईं फरमाए थो मां आका से का पुछो त या रसूल अल्लाह सब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं तव्हां फरमाईंदा हो त जेको निंड कंदो आहे उनजो वज़ू भॼी पवंदो आहे। सोना मां तव्हांखे ॾिठो था निंड पिया हो त उथी नमाज़ पढ़ाई मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे पाण मुर्गिया पाण फरमाए बिलाल उन तुंहिंजी निंड बि आहे मां मोहम्मद जी निंड बि बिलाल तूं निंड कंदो आहे तुंहिंजो वज़ू भॼी पवंदो आहे मां मोहम्मद निंड कंदो आहे अखियूं बंदि हूंदियूं पर दिलि अलाह सां मिलियल नबी से जो ॼमण भी मुबारक निंड भी मुबारक ऐं नबी से ॼावा हिन महीने में ॼावा और हे वरी यार के जो जाया ना आया नूर वाला आया चौला नूर वाला आया जिद नूर के बेचारा आप रहे नूर ऐं बशर जे जहिड़े उमिरियूं गुज़री वियूं पंहिंजे नबीअ खे न सुञाणे पोइ जेके पान खाई कवाली ॻाईंदा त नबी नबी या नबी नबी या नबी न अलाह जाने कोन बशर अॻियां ताईं पंहिंजे नबीअ खे न सुञाणे अंग्रेज़ो हरामी टन ते हो तो जे नबी नूर आहे हो तो जे नबी बशर नूर बशर जो जहिड़ो आहे बशर खुदा की ज़ात जो कसम सा देवबंदी जो अकीदो आ त मोहम्मद मुस्तफा नूरन में आला नूर बशर में आला बशर मोहम्मद नबी जो गुमन भी हो कोई भी न मिली सके सवाल न के नबी कलो कयो पर मोहम्मद के मिली न सके आला हर शय नबी की आला हुस्न आला जमाल आला कमाल आला अखलाक आला रहमत आला मिलन आला खाइण आला पीअण आला निंड आला मोहम्मद जी सॼी ज़िंदगी आला ही आला ही माण्हू खे हाणे चाची मां मीराद मल्हाईंदी ॾिठो लाड़काणे छोकिरियूं बि गॾु हली तव्हां वटि हुयो असां नौजवान छोकिरियूं उहे बि न चवनि मुला ॾाढी हिसाब अगवानी हुसैनी मस्जिद वाले ने बनाया ये ज़मीना था बनाया असा के होशियार तो मोहम्मद जायो मोहम्मद ना चाहिए ना सजा हाल है केड़ा हुजन हाल और दोस्तों उन मदीने के वीर मिठे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शान वडो दर्जो वडो मवाइद शुरू कर गाना में ताके एकड़ो अर्ज़ कया त जॾहिं भी मिठे मोहम्मद करीम जो नालो मुबारक अचे न ता घट में घट नंढी सलात अदा कयो चवंदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा बाबा बोलो फाइट
सहाबी सगुणों मदीने मीरा बिना जिलाले इमामुल अंबिया जोचे तो या रसूल अल्लाह साईं माजरे दुआ गुरदोड़ा गुरदोड़ा में हिकड़ो ऐसो तो मोहम्मद करीम जे मता दुरूद शरीफ गुरदोड़ा बाकी बिया मसला अल्लाह की अर्ज़ कंदो आया पाण फरमायो पुट भलो कंदो आ जे वधाई दे दा अल्लाह वधाई दे वगैरह रोड ना है बिचला सरदारों साउंड वगैरह ये रोड रहा है तो देखिए से वगैरह रोड नंबर है ना सर असा वगैरह पे मुझे को डाउन की बदनाम न कर अब जाए बोलो चुप साईं फरमान जो बोल वधाई ने दा अल्लाह हो वधाई नहीं चाहिए साईं दुआ जो अद हिस्सो तो मोहम्मद करीम जे मता दुरूद पढ़ो अद बाजा मसला हल कराई दोस हुजूर फरमायो पुट डालो भलो जी वधाई ने दा अल्लाह वधाई नहीं कैसे दुआ में टे सालो मोहम्मद करीम जे मता दुरूद शरीफ पढ़ो में एकड़ो हिस्सो बाकी रब जे अगा बाजा मसला बयान कंदो से पाण फरमाए पर नालो भलो जे वधाई दे अल्लाह वधाई दई अल्लाह अल्लाह ओ कबर या खैर मुसलमानो सहाबी जो जे या रसूल अल्लाह जे पां दुआ कुरत में कोई भी मसलो ना सिर्फ दुआ में तो मोहम्मद जे मता दुरूद सलात पढ़दो से नबी से चाचे वो नबी से चाचे पकड़ ये करने से हदीस ये करने से पाण फरमायो रबोगार बुधो अल्लाह का कुछ भी न हो जाए दुआ करो मुझे बता दो वो अल्लाह का कुछ भी न खुल जाए कुछ भी न खुल जाए बिना खुल जे रब सब मसला हल करे शरीर सलाम ऐसा करे चलो सलाम ना पढ़ो सुबह जो पढ़ो शाम जो पढ़ो मंझंदि जो पढ़ो रात जो पढ़ो टाइम ही मुकर नाही हुजूर फरमायो जेको मुझे मता दुरूद शरीफ घणो पढ़ो क़यामत वारे ॾियारे मां मोहम्मद करीम जे वेझो बि हूंदो वधीक शफ़ाअत जो हक़दार थींदो माण्हू ॿुधाए ॿुधाए वाह बि सलात न पढ़ आशिक़ सलात न पढ़ंदा वरी ॿियो चवंदा अला नबीअ जा ऐब था ॻोल्हिनि चवंदा वाह बिल्कुलु नबीअ जा ऐब ॻोल्हींदा मां अकुल अथसि बोलेसि हिकिड़ो माण्हू मुंहिंजा ऐब ॻोल्हे हिकिड़ो माण्हू हा मां हुनखे चयो कारी साहब ने बोली अब्दुल जब्बार में ही है ऐब आहे मां बि चवंदुमि त आहे छो मां पाक न आहियां ॿुधो के छोरनि खे त को भीड़ इन डोगरे के डोगरे बागा भत दे रहा आवाज रखो ये चोरी कर दे हो या वने एक ही घोड़ा है न त दवा न नोड़ी और आज तरबियत मावा जो तरबियत जागो मदीने के मीरा बिना दिलार इमामुल अंबिया जे लाइ पिया चवंदा ऐब ॻोल्हींदासीं बोल मुंह में ऐब आहे कारी साहब खे बि ख़बर आहे अकले साहब खे त मोरीअ में ऐब अची सघंदा आहे मूंखे यकीन आहे मां चयो कारी साहब चलो ऐब न ॻोल्हे अब बंदि न करे थोरो हलाए मुंहिंजे पोयों न अचे मूंसां गॾु हले मांखे ॾाढो मरणो पियो जो मूंसां गॾु हले बसि ऐं छा हुन ॿुधाए बसि मांखे बीमार आहे कारी साहब मुंहिंजा रुॻो ऐब न ॻोल्हे ॿियूं ॻाल्हियूं वठे होला जवान तव्हां हाबी नबी जा ऐब था ॻोल्हिनि असां आशिक़
आशिक़ रसूल नबी जा आए बल्ले कयूं था कोई ना बोला करता है ये बबूरी ना बगा सा नबी आए बता करो मना नहीं mana होने जो की तो नबी में आए बाहर प्रवाह भी था होने जो की तो ये तो अच्छा से कुरान ने मत दिया खुदा की जात जो समा सा जो की वादो ये आए बोल सहाबिया हुजूर ने सामोगी तो वासन में करम तरकत तो وأجمل من كلمة النساء خلقت مبرأ من كل عيب كأنك قد خلقت كما تشاء وليد جميل آمنا جلال إمام الأنبياء के कहे तो सुना तो जो सुनो आज ने कहीं मुझे यकीन नहीं तो जो कहे सुनो माँ पुत्री न जनवा Todo tipo de vezes, todo lei, ahora plano de más. خلقت مبرأ من كل عيب. साहब जी, خلقت مبرأ من كل عيب. वो मुझे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि साईं तुम्हें कोई ऐब को नहीं आए बगानू पाका दुनिया के अंदर केड़ो भी मानो सोनो हो जे वो कान का जरिए ऐब जो केड़ो भी हसी नास कुछ न कुछ यहाँ की में थोड़ा ट्रेंड हो या करना बड़ा होता है वो दो सोनो रखने बड़ा या चपला बड़ा वो दो सोनो पर लेने की कतारी थोड़ी बड़ी कारो तेल को हो कारो का के सोनो की वजह से कारो तेल को ठा दो आए बराए बता है हां सोमा में ऐब मदीने के मीरा मिना देला इमामुल अंबिया में कोई ऐब को नहीं साबी कहे तो खुलक़त मुबर्रअ मिन कुल्ली ऐब ओ मोहम्मद तुम्हें कोई ऐब को नहीं सही तुम्हारा ऐब का पाका कान्ना का कद खुलक़त कमा तशाउ तुझी मर्जी तुझी अल्लाह को वापस सोना अक्यों किए जाए तुम बता अल्लाह पछी साबी तो जा कपड़ा मुबारक किए जाए तुम बता तो जा दंदला मुबारक किए जाए करना मुबारक किए जाए नक मुबारक किए जाए रब जातो का पूछी करे वो हर से मोहम्मद तुझी अल्लाह चाहिए कोई ये बोले असा तो मन ने की दुआ